दोस्तों जो मथां फोटो ॾिसी रहिया आहियो, हीउ फोटो जो अॼुकल्ह वायरल थी रहियो आहे तमामु घणो। व्हाट्सअप ते असांजा दोस्त इलाही पुछा कनि था तव्हां हीअ फोटो कीअं था ठाहियो। असां महबूब खां इलाही दोस्तनि पुछा कयो, रहीम सिंधी जुल्फी व्लॉग्स, ऐं उन्हनि खां इलाही सारा सवाल कजनि था त इहो तव्हां फोटो कीअं ठाहियो आहे, इन जो असां वज़ाहत कयो या वरी असांखे तव्हां फोटो ठाहे ॾियो। हाणे मूंखे पंहिंजे पर्सनल माई सेल्फ मूंखे इलाही दोस्तनि तक़रीबन 100 खां 200 दोस्तनि चयो आहे यार इहो फोटो मूंखे ठाहे ॾिए, तूं ई ठाहे ॾिए मूंखे। त परेशान थियुसि मां एतिरनि दोस्तनि खे इहो फोटो कीअं ठाहे ॾियां। मूं सोचियो त हिकु वीडियो ठाहिजे, उन में तव्हांखे सॼो हिन फोटो जो बयानु ॾिजे त हिन फोटो खे मूं कीअं ठाहियो ऐं कीअं हिन फोटो खे क्रिएट कयो। त अॼु हिन वीडियो में असां मुकमल फोटो जे बारे में ॼाणींदासीं। अस्सलाम वालेकुम दोस्तों, आउं मीर सदमी हलो वीडियो खे स्टार्ट कयूं था। दोस्तों जीअं हिन एप्लीकेशन खे ओपन कंदो तव्हांखे अहिड़े क़िस्म जो इंटरफेस ॾेखारींदो ऐं हितां को बि पंहिंजो फोटो जेको आहे उहो तव्हां सिलेक्ट कयो जेको तव्हांखे पसंदि जो हुजे। मूं वटि हिते इलाही सारा फोटोज़ पियल आहिनि ऐं को न को ॾिसी करे सिलेक्ट करे तव्हांखे ॿुधायां थो त कीअं कबो। मिसाल जे तौर ते मूं हिकु फ़ोटो खयो जेको हे फ़ोटो आहे, इहो मूं सिलेक्ट कयो। सिलेक्ट करण खां पोइ हिते जेको आहे फ्रेम रेट उहो सेट करे हिते डन कयोमांसि। डन करण खां पोइ हिते कार्टूनिंग जेको आहे शुरू थी चुको आहे ऐं मथे तव्हां ॾिसी सघो था हिते जेको आहे मथे कुझु कार्टून शो पिया थियनि त फोटोनि खे हुन कार्टून में कीअं कन्वर्ट कयो आहे। त असांखे अची चुको आहे फ़ोटो कार्टून थी करे। असां मथे हिन जेको ऑप्शन आहे हिन ते क्लिक कंदासीं अप्लाई जे भरिसां रेज़र जो आहे। हिन खां पोइ असां सिर्फ़ु हिते मुंडी सिलेक्ट कंदासीं, ॿियो जेको आहे सामान हिकु क़िस्म कटींदासीं। ठीकु आहे दोस्तों, हे ॾिसो तव्हां कटींदो वञा थो, हे कटी चुको आहे। हाणे मथां अप्लाई ते क्लिक कयां थो। हुन खां पोइ हिते हेठि ॾिसो, हिते इलाही सारा असांखे ऑप्शन मिलनि था। पोइ असां जेको बि ऑप्शन सिलेक्ट करे सघूं था। ऐं पहिरियों जेको हिन आहे ऑप्शन न्यू, हिन ते क्लिक कयो। न्यू ते क्लिक करण खां पोइ असां वटि हे ॾिसो, हिते असां वटि इलाही सारा इहे ऑप्शन मिलनि था। हे फ़ोटो असां जेके हिनखे नंढो करे हिते रखणु चाहियूं त हिनखे रखी सघूं था। मुंडी खे हितां करे पंहिंजे अंदाज़ मूजिबि हिते असांखे रखणु घुरिजे। मिसाल तौरु हुनखे हिते रखी छॾियो। पोइ तव्हां जंहिं हिसाब सां रखो, हे जीअं आहे हिन ते तव्हां रखी सघां थो असांखे फ़ोटो खे हेॾो रखिजी वियो। ऐं हुन खां अलावा हिते तव्हां हिन बैकग्राउंड बि चेंज करे सघो था। हे ॾिसो हितां हे चेंज थी वियो। ऐं हितां जेको स्पाइडरमैन वारो हुयो उहो बि तव्हांखे ॿुधायां थो। हे आहे स्पाइडरमैन वारो, हिनखे बि असां हितां करे सघूं था। हितां बाबा लॻो सफ़ा स्पाइडरमैन। ऐं हेठां ॿिया बि ऑप्शन आहिनि, तव्हां हिन ते क्लिक कयो ऐं हितां हे बि हीअं तव्हां करे सघो था। हिनखे हितां तव्हांखे इलाही सारा इफेक्ट मिलंदा। असांखे हे इफेक्ट मिलियो, हिन इफेक्ट खे असां मटाए बि सघूं था। ऐं उन खां अलावा जेकॾहिं असां ॾिसूं हिन इफेक्ट, हे ॾिसो हितां जेकॾहिं आहे इफेक्ट तो नेट स्लो आहे, प्रॉब्लम थिए पियो। हे ॾिसो हितां हे जेको आहे सो आहे अलॻि अलॻि असांखे ऑप्शन्स मिलनि था। ऐं उन खां अलावा हे भरिसां ॿियो बि ऑप्शन हिकिड़ो आहे जंहिंखे तव्हां ॾिसो कीअं पियो इफेक्ट बाक़ाइदे लॻे त ज़बरदस्त तमामु बहितरीनु पियो लॻे। ऐं उन खां अलावा तव्हां हे बि ॾिसो हितां न्यू जेको हुयो साॻियो ई हुयो। ठीकु, उन खां अलावा हे असांखे ॿिया ऑप्शन तव्हां जंहिं हिसाब सां आहे छा ॾिसूं बागूं छा आहे, बागूं ई लॻे पियो। उन खां अलावा हे छा आहे त ईद मुबारक जे हिसाब सां असां ठाहे सघूं था पंहिंजो। उन खां अलावा हे बि आहे, असां हिनखे सेटअप करे सघूं था। हिनजो हितां मटाए ॾिसूं छा पियो थिए। हे बि ज़बरदस्त थिए पियो, त तव्हां ॾिसी सघो था सफ़ा क्लियरली ऐं ज़बरदस्त तमामु भला इफेक्ट हिते आहिनि। तव्हां जेको अप्लाई करणु चाहियो अप्लाई करे सघो था। उन खां अलावा हे ॾिसो हितां असां पंहिंजे दिलि में बि असां रखी सघूं था पाण खे, यार ज़बरदस्त। हे ॾिसो माना पोइ मथां बि सेटिंग कजे। हितां ॾिसो ॿिया बि आहिनि, तव्हां हिनखे रंग मटाए सघो था। तव्हां रंग पोइ तव्हां जेको तव्हांखे ज़बरदस्त लॻे। उन खां अलावा हे इफेक्ट हिते तव्हां पंहिंजे हिनखे गोल में रखी सघो था, गोल जो असां कलर मटाए सघूं था। हितां ॾिसो यार ऑसम ज़बरदस्त इफेक्ट मौजूदु आहिनि। ऐं हुन खां पोइ हिते बि तव्हां हीअं करे सघो था। हे ॾिसो ऐं हिनखे तव्हां चेंज बि कलर करे सघो था। उन खां अलावा ॿिया बि ॾिसूं था इफेक्ट्स। हे ॾिसो हितां तमामु बहितरीनु लुक। उन खां अलावा हे बि पियो आहे असां वटि। हे ॾिसो पोइ तव्हां जंहिं हिसाब सां ठाहिणु चाहियो तव्हांखे जीअं बेटर लॻे तव्हां ठाहे सघो था। हे ॾिसो हितां बि तव्हां हे ज़बरदस्त सफ़ा थिए पियो।
ऐं असां मेन ॻाल्हि इहा आहे जो असां हुनखे रंगीन करे सघूं था पंहिंजे हिसाब सां, पोइ जीअं असांजी दिलि चाहे उन असां हुनखे रंगीन करे ठाहे सघूं था। ऐं वरी तव्हांखे सिंपल्स ॾेखारे पियो जेके असांखे हे सिंपल्स मोड हुया ऐं जेके मूं अप्लाई करणु चाहियां। ॾिसो अञा बि इलाही ख़तमु थियण बराबरि ई न आहिनि, तव्हां जेतिरा चाहियो ओतिरा मतिलबु हिन में अप्लाई करे सघो था इफेक्ट। तव्हां वटि हज़ार इफेक्ट आहिनि। हे ॾिसो हे बि केॾो अट्रैक्टिव इफेक्ट जेको आहे उहो बि असांखे ॾिए पियो ज़बरदस्त सफ़ा। हे ॾिसो हितां अञा बि मां तव्हांखे ॾेखारियां हितां हिन पे 5 ते क्लिक करे 4 जेके इफेक्ट हिन में लॻी सघनि था उहे असां हणी सघूं था। उन खां अलावा ऐं पोइ हिन ते हलूं था माण्हू वारे ते, हे बि छा थो, हे बि ज़बरदस्त इफेक्ट असांखे ॾेखारे थो। ऐं उन खां अलावा हलूं था हिन ते लव वारे ते असांखे ॾेखारे असां लव हिते असां पाण छापे सघूं था। असां चऊं था आई लव यू मीटू बाबू, हेलो, बी हैप्पी, खुश रहो। ये अचे हम्बल, नाइस, हेलो, बी हैप्पी, लव। ठीकु आहे। उन खां अलावा यार हे ज़बरदस्त यार तमामु बहितरीनु। हे ॾिसो यार मतिलबु छा, मतिलबु ब्रांड खां वधीक मतिलबु चइजे न। हे जेको आहे मूंखे त गेमिंग जे लाइ बहितर लॻे थो। जेके दोस्त चवनि था असांखे गेमिंग जे लोगो खपे त उन्हनि लाइ तमामु बहितरीनु खां बहितरीनु एप्लीकेशन। इन खां अलावा मां चवां थो का बि न हूंदी। हे ॾिसो यार मतिलबु मूं त फस्ट टाइम हिन एप्लीकेशन यूज़ कयो ऐं मूंखे त लॻो इन एप्लीकेशन खां अलावा ॿी का अहिड़ी एप्लीकेशन अञा निकिती न आहे जेका असांखे एतिरा सारा फीचर्स ॾिए। हे ॾिसो मतिलबु कमाल जी जेका एप्लीकेशन आहे ज़बरदस्त। नमस्ते बि लिखियलु आहे, स्टार बि लिखियलु आहे, पार्टी ओहो अञा माना ज़बरदस्त। अञा इफेक्ट माना ख़तमु थियण नाम नथा वठनि यार। हे ॾिसो हीअ बि आहे असां इफेक्ट जेको अॻे हुयो लॻल। उन खां अलावा हाणे एंड थी वियो, हे एंड हुयो हिननि जो। हे ॾिसो स्टार ऐं बल्ब था ॿरनि। हे ॾिसो मतिलबु गज़ब जा सफ़ा गज़ब। हे ॾिसो उन खां अलावा हे बि ॾिसो, हे बि ज़बरदस्त ऑसम सफ़ा। माना हे जेके मोबाइल जे हिन जा एप्लीकेशन जा ज़बरदस्त फीचर्स आहे तमामु। ऐं तव्हां सोचींदव त यार हे जेका आहे ॾिसो यार ज़बरदस्त। हे बि ॾिसो अञा माना इलाही हिन खां मां तव्हांखे घटि ॾेखारिया। हाणे जेके ॾिसो त जेका आहे उहा तमामु बहितरीनु आहे, ज़बरदस्त यार सफ़ा ऑसम। उन खां अलावा जेकॾहिं तव्हां हिन एप्लीकेशन खे डाउनलोड करण जी हाणे सोचींदा त यार नालो छा आहे ख़बर ई न डाउनलोड जी। ऐं जेकॾहिं तव्हां चाहियो त मोड तव्हां डाउनलोड करे सघो था। हिन ऐप लाइ मोड तव्हांखे प्ले स्टोर तां न मिलंदो, मिलंदो तव्हां कंहिं बि वेबसाइट तां उहो मोड वग़ैरह डाउनलोड करे सघो था। तव्हांखे जेकॾहिं मोड नथा डाउनलोड कयो तव्हांखे 3 ॾींहं फ्री लाइ ॾींदो, बाक़ी तव्हांखे पैसा भरणा पवंदा। पैसा केरु भरेगा, मोड तव्हां डाउनलोड करे सघो था। मोड पहिरियां तव्हांखे छा ॿुधायां सची ॻाल्हि, त मोड जेको आहे उहो मोड ई पहिरियों आहे। तव्हां डाउनलोड करे सघो था जेकॾहिं तव्हां चाहियो त। हिन जो नालो अथव टून ऐप, मतिलबु कीअं आहे तव्हां ॾिसो हे टून ऐप आहे। तव्हां टून ऐप खे डाउनलोड करे सघो था। इफेक्ट तव्हां ॾिसो कहिड़ा ज़बरदस्त इफेक्ट आहिनि। तव्हां हितां बि हिनखे सेव करे सघो था, हितां बि सेव करे सघो था, हितां बि सेव करे सघो था, हितां हीअं बि सेव करे सघो था। ॾिसो अधु ते अधु कयोसि त बि तव्हां हीअं सेव करे सघो था। तमामु बहितरीनु स्टाइल आहिनि। टून ऐप नालो आहे हिन जो ऐं तव्हां उहो डाउनलोड करे सघो था आराम सां। किथां डाउनलोड करे सघो था, प्ले स्टोर तव्हां लिखो था प्ले स्टोर ते टून ऐप तव्हांखे साम्हूं अची वेंदो। 3 ॾींहं तव्हांखे फ्री लाइ मिलंदा। जेकॾहिं तव्हांजा 3 ॾींहं गुज़री था वञनि ऐं तव्हांखे वधीक यूज़ लाइ खपे त तव्हां मोड ऐप डाउनलोड करे सघो था। जेकॾहिं तव्हांखे नथो थिए लिंक में ॾिनल आहे डिस्क्रिप्शन में व्हाट्सअप नंबर, तव्हां मूंखां लिंक घुरी सघो था। बाक़ी हर बुराऊं लिंक कान ईंदो सोचो, छाकाणि मूंखे पंहिंजे चैनल जो जेको मुंहकारो आहे उहो न आहे करिणो। ॿुधूं था त अॼुकल्ह जेको आहे सो मोड लिंक रखण सां चैनल खे डायरेक्ट नुक़सानु रसे थो। इन करे जेकॾहिं तव्हांखे खपे त तव्हां मूंसां व्हाट्सअप ते वठी सघो था लिंक। त बसि अॼु जी वीडियो में एतिरो ई। उमेदु आहे तव्हांखे वीडियो पसंदि आई हूंदी ऐं ऑसम वीडियो ठही आहे। मिलंदासीं इंशाअल्लाह अहिड़ी इंटरेस्टिंग वीडियो सां गॾु। मूंखे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़। जी सिंध।